बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां हाकिम अली नारे जो। अॼु असां सिंधी पटी ऐं ॿोली बाबति ऐं ॼाण ते गुफ़्तगू कंदासीं। साथियों, इहे त असांखे ख़बर आहे त जेका असांजी सिंधी अलिफ़बे आहे उन जा टोटल 52 अखर आहिनि ऐं जिन जी जेका हिन टाइम ते मौजूदा बीहक आहे उहा हीअ हेठी रीत ते आहे जेका तव्हांजे साम्हूं ॾेखारी वई आहे। ही 52 अखर जंहिंमें सभ खां पहिरियों अल्फ़क, बेबदक, बेबुक ऐं अहिड़े तरह सां इहे 52 अखर मुख़्तलिफ़ उचारण सां मुख़्तलिफ़ आवाज़नि सां थींदे अलिफ़ नंढो ऐं ये यके ते अची करे ख़तमु थियनि था पिया। हिन जे आवाज़नि ते डिटेल में हिते इन जे करे नथा ॻाल्हायूं छो त इन ते ऑलरेडी असां हिकु ॿिए लेक्चर में इन जा आवाज़ ऐं इन्हनि जी आवाज़नि जे उचारण ते ॻाल्हाए चुका आहियूं। साथियों, इन सिंधी अलिफ़बे जा जेके 52 अखर आहिनि काफ़ी माण्हुनि खे घटि ख़बर आहिनि त उहे कहिड़ा अखर आहिनि जेके निज सिंधी ॿोली जा अखर आहिनि ऐं कहिड़ा अखर आहिनि जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे अखरनि मां वरिता विया आहिनि ऐं कहिड़ा अखर आहिनि जिन जी मुख़्तलिफ़ आवाज़नि जी बीहक में निज सिंधी अखरनि जी आवाज़ जेके सिर्फ़ु सिंधी माण्हू ॻाल्हाए सघनि था उहे ई अदा करे सघनि था। हाणे अचो त उन्हनि अखरनि में जेके असांजा इहे अलिफ़बे जा 52 अखर आहिनि उन में 29 अखर अहिड़ा आहिनि जेके अरबी, फारसी, थोरी सिंधीअ में हिक जहिड़ा आहिनि। उहे हिन रीत आहिनि: अलिफ़क, बेबदक, ते तारो, से सवाब, जीम जुती, हे हजम, खे खचर, दाल दर, ज़ाल दरो, रे रेल, ज़े ज़ंजीर, सीन सीटी, शीन शींह, साद सूफ, ज़्वाद ज़ईफ़, तुए तोतो, ज़े ज़ालिम, ऐन ऐनक, गैन गौनीचो, फे फानूस, काफ कलम, काफ किताब, लाम लकुण, मीम मस, नून नथ, वाह वाडो, हे हाथी, अलिफ नंढो, ये यको। हे 29 अखर उहे अखर आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॿियनि ॿोलियुनि मां उन्हनि जे ॿियनि ॿोलियुनि जे अखरनि में या उन्हनि जे अलिफ़बे में बि पिणु मौजूदु आहिनि, उन्हनि जहिड़ा आहिनि। बाक़ी 23 अखर बिल्कुलु जुदा सूरतुनि में सिंधीअ जा आहिनि जेके हिन रीत आहिनि। उहे आहिनि: बेबुक, बेभित, थे थेलो, टे टोपी, ठे ठूठ, पे पग, जे झिरकी, ने जंज, जे जिभ, चे चंड, से छटरी, धाल धोबी, डाल ॾेॾर, डाल ड्रेल, डाल ढगो, रे माड़ी, पे फीथो, के खट, गाफ गॾ, गे गऊं, घे घोड़ो, ने सिंह ऐं लूण वण। ही 23 अखर उहे अखर आहिनि जेके सिंधीअ जा आहिनि ऐं सिंधी अलिफ़बे में ई मौजूदु आहिनि। हाणे अचो सिंधीअ जा उहे अखर जेके सिर्फ़ु सिंधी माण्हू ई उचारे सघनि था उन्हनि ते गुफ़्तगू कयूं। सिंधी अलिफ़बे जे अखरनि में 7 अखर अहिड़ा आहिनि जिन खे सवाइ निज सिंधी माण्हुनि जे ॿियो केर बि सही उचारे नथो सघे। उहे हिन रीत आहिनि: बेबुक, जे जिभ, ने जंज, डाल ॾेॾर, गे गऊ, ने सिंह, लूण वण। हाणे इहे उहे अखर आहिनि जेके सवाइ सिंधी बुनियादी तरह ॻाल्हाईंदड़ ॿोली वारनि माण्हुनि खां अलावा ॿियो कोई बि नथो ॻाल्हाए सघे। ऐं मवेदार ॻाल्हि त हिकिड़ा 7 अखर सिंधी ॿोलीअ जा अहिड़ा बि आहिनि जेके एॾी सारी सिंधी अल्फ़ाबेट में शामिल न आहिनि ऐं उन्हनि जा जुदा जुदा शिकिल जो को बि वजूद कोन्हे, पर असीं ॻाल्हाइण महिल उन्हनि खे उचारींदा आहियूं जेके हिन रीत आहिनि: ट्र, डर, ल, ड़, म, न ऐं ण। हाणे इहे अखर किथे पंहिंजो आवाज़ उचारण जे दौरान इस्तेमालु कराइनि था या किथे रेखारजनि था। अचो उन जा कुझु मिसाल जे तौरु पीउ ऐं पुट। हाणे पुट, हाणे जॾहिं तव्हां हिन पुट लफ़्ज़ जे उचार खे गौर सां ॾिसंदा आख़िर में ट्र जो लफ़्ज़ उचारिजे थो, माना पुट। अहिड़े नमूने चांहि ऐं खंड, हाणे जॾहिं खंड खे असां उचारियूं था त डाल जे आख़िर में जेको डाल जो आवाज़ आहे उहो ड्र जे आवाज़ सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। अहिड़े नमूने मल, त जेको लाम आहे हे आहे हिन जी ल जेका लफ़्ज़ आहे इहो आवाज़ उचारिजे थो। विड़, ड़ जेको आहे इहो आवाज़ पंहिंजो अलॻि सां उचारे थो। अहिड़े नमूने सां सनी, नी, सो म, हाणे जेको म आहे इहो मीम हे जे आवाज़ खे उचारे थो। माण्हू वग़ैरह। हाणे जेको माण्हू आहे उन में णु जेको लफ़्ज़ आहे उहो णु ऐं हे जे आवाज़ खे ॾेखारे थो पियो, माण्हू। हाणे णु आवाज़ हिते पंहिंजी शिक ॾेखारे थो पियो। हाणे अहम ॻाल्हि सम्झण जे लाइ हिते सवाल थो पैदा थिए त असीं कुझु अखरनि खे हे हरणी मिलाए उन्हनि जी जुदा सूरत ठाहींदा आहियूं, पर खे खट खे हिकु अहिड़ो अखर आहे जंहिंखे न हे हरणी मिलाईंदा आहियूं ऐं
नको कंहिं टुके जे इज़ाफ़े सां उनजी धार हैसियत ज़ाहिर कंदा आहिनि। ऐं साॻी हालत टर ऐं डर जी बि आहे। उन्हनि अखरनि जो हुअणु सिंधी ॿोली लाइ निहायत ई लाज़मी आहे। माना इहे अहिड़ा आवाज़ आहिनि जिन जे लाइ अखरनि जो इशारो यानी अखरनि जी काई न काई बीहक हुजणु ज़रूरी आहे। कुझु अखर वरी असांजे इन सिंधी अलिफ़बे में अहिड़ा बि आहिनि जेके हिक जहिड़े आवाज़नि वारा अखर आहिनि। इन अल्फ़ाबेट में हिकिड़ा अखर अहिड़ा बि आहिनि जेके ॿीणा ऐं टीणा या चवणा बि आहिनि जिन जी ॿियनि ॿोलियुनि खे बराबरि पर सिंधी ॿोलीअ खे ज़रूरत कोन हुई, लेकिन उहे शामिलु कया विया आहिनि ऐं असां उन्हनि खे पंहिंजे लिखण में इस्तेमालु कयूं था। हाणे मिसाल जे तौरु अलिफ़, ऐन ऐं अलिफ़ नंढो, इहे टे अहिड़ा आवाज़ आहिनि जेके माना हिकु जहिड़ो ई आवाज़ इस्तेमालु कराइनि था पिया। साॻे नमूने सां ते तारो, ते ऐं तुए, इन्हनि जो बि लॻभॻि हिकु जहिड़ो आवाज़ आहे ऐं हिकु जहिड़े आवाज़ जे उचार ते पंहिंजो लफ़्ज़ जो उशारो ॾियनि था या इस्तेमालु कराइनि था। से, सीन ऐं स्वाद, इन्हनि जा आवाज़ बि हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि ऐं लॻभॻि हिकु जहिड़े आवाज़ वारा अखर आहिनि। हे हजम ऐं हे हरणी, हे माना ॿई ही बि हिकु जहिड़े आवाज़नि वारा अखर आहिनि। ज़ाल ऐं ज़े, इहे ॿ बि हिकु जहिड़े आवाज़नि वारा अखर आहिनि। ज़्वाद ऐं ज़ुए, इहे ॿई बि हिकु जहिड़े आवाज़नि वारा अखर आहिनि। ऐं काफ़ कलम ऐं काफ़ किताब, ठीकु आहे, माना कॉफ काफ़, इहे ॿई बि हिकु जहिड़े आवाज़नि वारा अखर आहिनि। यानी असां जेकॾहिं पंहिंजी सिंधी ॿोलीअ जी बीहक खे ॾिसूं त खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि अचनि थियूं पयूं जेके ॿियनि खां मुनफ़रिद आहिनि। मिसाल जे तौरु सिंधी अखरनि जे इज़ाफ़े में कुझु अहम मालूमात ते कुझु लिंक, हिन अल्फ़ाबेट में 10 अखर अहिड़ा आहिनि जेके हे हरणी सां ठहनि था या उन्हनि खे हिकु टुके जे इज़ाफ़े सां ज़ाहिर कयो वञे थो। उहे हिन रीति आहिनि। भे, हाणे भे माना भे भित, जंहिंमें हिकिड़ो नुक़्तो ॾिनोसीं रुॻो ॿिए खे त असां भे जो आवाज़ कढियोसीं, मतिलबु बे ऐं हे मिलाए करे रखण सां हिन जो भे जो आवाज़ ठही आहे। साॻे नमूने थे, जंहिंमें थे थेलो आहे, ठे, माना हिन जा आवाज़ ॾिसो असां हे जो आवाज़ माना हे हरणी जेका आहे उन जो आवाज़ मिलाए करे जंहिं उचारियूं था पिया। ठे, झे, शे, धौल, ढाल, फे, खे ऐं गाफ, माना घे घोड़ो जेका घे जेका आहे घे। हाणे तव्हां ॾिसंदो हिननि जे आवाज़ में जेकॾहिं असां गौर सां जाइज़ो वठूं त हिन में हे जो आवाज़ इन्हनि अखरनि सां उचारण में पंहिंजो इस्तेमालु ॾेखारे थो। ऐं अरबी अखर जेके सिंधी अखरनि ते हावी थियनि था, हिकिड़ा टे अखर निज अरबीअ जा आहिनि जिन जी बिल्कुलु अलॻि हैसियत आहे पर उहे असांजे ॿोलीअ ते हावी थी रहिया आहिनि। मिसाल जे तौरु खे खच्चर, गैन गालीचो ऐं फेफानूस, इहे टे अखर उहे असांजे अखरनि खे खट, गाफ गॾ ऐं फे फीथे जी जाइ वाले रहिया आहिनि। हेर जी ॻाल्हि इहा बि आहे त असांजा खोड़ सारा सिंधी प्राइमरी उस्ताद बि उन्हनि खे सम्झी न सघिया आहिनि ऐं जॾहिं को मासूम ॿार पटी खणी पढ़णु वेहे थो त उहो ख़ासि करे उन्हनि अखरनि खे पंहिंजी पैदाइशी सिंधी अंदाज़ में उचारे थो। मिसाल तौरु खे खच्चर खे खे खच्चर चवे थो, गैन गालीचो खे गांव गालीचो चए थो, फे फानूस खे फे फानूस चवे थो। उन्हनि अखरनि खे सिंधी में उचारींदे मासूम ॿार पंहिंजो पैदाइशी हक़ इस्तेमालु करे थो पर ॿारनि खे उनजी ॾाढी ज़हनी तकलीफ़ बर्दाश्त करणी पवे थी। हाणे इन में ही जेके असांजा अरबी अखर आहिनि खे खच्चर, गैन गालीचो ऐं फे फानूस, इन्हनि जो आवाज़ असांजे हिन सिंधी अखरनि जे खे खट, गाफ गॾ ऐं फे फीथे ते हावी थींदे खोड़ जाइनि ते पंहिंजो आवाज़ छिके वञे, जॾहिं त इहे समूरा अखर असांजी सिंधी ॿोली जे अलिफ़बे जे अखरनि जो हिसो आहिनि। ठेठ सिंधी नाला कहिड़ा आहिनि? हाणे अचो त कुझु सिंधी जे कुझु लफ़्ज़नि ऐं नालनि जे तरफ़ ॾे कुझु ॻाल्हायूं, छो त सिंधी अखरनि जी उमेदु आहे त तव्हांखे इलाही शइ मालूम थी वई हूंदी। जीअं त असीं हिते सिंधी अल्फ़ाबेट ऐं ॿोलीअ ते बहस करे रहिया आहियूं, तंहिं करे इहो ॼाणण बि निहायत लाज़मी आहे त माण्हुनि जा ठेठ सिंधी नाला कहिड़ा आहिनि। ऐं अॼुकल्ह वरी सिंधी क़ौम जे नालनि में अरबी नालनि जो रिवाजु पइजी वियो आहे। हेठि ॼाणायल नालनि मां ई सिंधी ॿोली जे अल्फ़ाबेट ऐं ॿोलीअ जी शिनशान थी वेंदी। हेठि कुझु सिंधी माण्हुनि जा सिंधी नाला पेश कजनि था, अचो त उन्हनि नालनि जे तरफ़ ॾे हलूं। हाणे जॾहिं असां सिंधी नाला फोकस कयूं था त कुझु अहिड़ा नाला हूंदा आहिनि जिनखे असां क़ीमती नाला चऊं था। मिसाल तौरु माणक, सोनू, चांदी,
रूपो, हीरो, मोती, लालू, जोहर, हज़ारी, अमोलक, पदमोन, बोलू, नथुया, नाथू, गणू ऐं क़ीमत वग़ैरह। ऐं कुझु नाला अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿूटनि मेवनि ऐं वणनि जा नाला हूंदा आहिनि। मिसाल फोटो, लौंग, गुल, फुलू, सरहो, कीवड़ो, अक, कांडेरो, टूह, तुलसी, पेरून, बबुर, कंडो, कुरुड़, फोग, ॾाढ़ूं, अंब, मेवो, लीमू ऐं गुलाब वग़ैरह। ही नाला अहिड़ा हुया जेके ॿूटनि मेवनि ऐं वणनि सां मुशाबित रखनि था ऐं उन्हनि जे नालनि ते पंहिंजो असरु छॾनि था। ऐं ॿिया नाला जिनखे असां भाषाई नाला चऊं था, मिसाल राजा, शाहन, मीर, अमीर, सूर्या, बहादुर, शेरू, मांझी, रावत, सोढू, सोभू, पितू, दोदो, दोल, ॾाहर, ॾहराज, शहज़ादो, महराण, जाम, वरियाम, बहराम वग़ैरह। ऐं वरी कुझु नाला अहिड़ा आहिनि जेके प्यार वारा नाला सॾनि था। मिसाल मनठार, जानी, सॼण, सोणो, भूरो, जानिब, ढोलियो, दिलदार, नंढो, दादो, मिठो, पोड़ो, सभागो, पिरी, प्यारो, राणो, सचल, सिकीलदो, दिलबर ऐं सावल वग़ैरह। कुझु नाला अहिड़ा आहिनि जेके जीतनि, पखियुनि ऐं मुंदनि जा नाला हूंदा आहिनि। मिसाल पोपट, माकूड़ो, भंवरो, चतू, मिठू, मोर, सारंग, सावण, बादल, मीहू, मल्हार, आगू, घोड़ू, वासन, गाजी, बहार, ओहू, थधू, गुलण, गुलदार, गुलबहार वग़ैरह। हाणे ही अहिड़ा नाला आहिनि जेके जीतनि, पखियुनि ऐं कुझु जानवरनि सां मुशाबित रखनि था। हाणे अचो हेठि कुझु सिंधी माण्हुनि जा अरबी नाला पेश कजनि था। मिसाल अब्दुल्लाह, नसरुल्लाह, हिदायतुल्लाह, अमानुल्लाह, हिज़्बुल्लाह, अब्दुल जब्बार, अब्दुल गफ़ार, अब्दुल सत्तार, अब्दुल वहाब, अब्दुल हकीम, अब्दुल रशीद, मोहम्मद बख्श, मोहम्मद आलम, मोहम्मद उमर, मोहम्मद उस्मान, मोहम्मद अली, अली बख्श, हुसैन बख्श, हसन बख्श, इमाम बख्श, गुलामुल्लाह, गुलाम मोहम्मद, गुलाम अली, गुलाम हुसैन, गुलाम फारूक वग़ैरह। ही अरबी नाला आहिनि। यादि रखो जेकॾहिं कंहिं बि सिंधी माण्हू जे नाले में हे हजम, के खच्चर, स्वाद सूफ़, ज़्वाद ज़ईफ़, तुए तोतो, वे ज़ालिम, ऐन ऐनक, गेन गानिचो, फे फानूस ऐं काफ कलम मां को बि अखर अची वञे त फौरन सम्झी छॾणु घुरिजे त उहो नालो कंहिं मुस्लमान सिंधी जो आहे। जेकॾहिं उहो नालो कंहिं मुस्लमान सिंधी जो न हुजे ऐं हिंदू सिंधी जो हुजे ऐं मथे ॼाणायल 10 अखरनि मां को बि अखर उन जे नाले में शामिल थियल हुजे त सम्झो त ग्रामर ऐं ॿोली जे लिहाज़ सां उहो नालो ग़लति लिखियलु आहे ऐं उनखे ठेठ सिंधी ॿोलीअ में दुरुस्त करे लिखणु ऐं पढ़ण जी ज़रूरत आहे। हाणे असांखे ख़बर पइजी वई त ही जेके मथे कुझु अखर ॾेखारिया विया आहिनि, इन्हनि अखरनि मां कुझु अखर जेकॾहिं कंहिं नाले में ॾेखारियल आहिनि त उन्हनि नालनि खे असां मुस्लमान सिंधी जो नालो चऊं था ऐं जंहिंमें ही न ॾेखारियल हुजनि उहे असांजे कंहिं बि हिंदू जे नाले में पंहिंजो इस्तेमालु ॾेखारियूं था। हाणे साथियो ही हुया कुझु सिंधी अलिफ़बे जे अखरनि जे बारे में कुझु आवाज़नि जा ख़्यालात जेके अव्हांजे साम्हूं पेश कया विया। उमेद आहे त असांखे सिंधी ॿोली जी मौजूदा अलिफ़बे वारे अखरनि जी बीह कजी ऐं उहे अखर जेके असांजे ॿियनि ॿोलियुनि सां मिलंदड़ जुलंदड़ अखर आहिनि उहे ऐं जेके असांजे निज सिंधी ॿोली जा अखर आहिनि उहे ऐं उहे आवाज़ जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु निज सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ ई ॻाल्हाए सघनि था उहे अखर बि अव्हांजे साम्हूं पेश कया विया ऐं अव्हांखे इहो बि ॿुधायो वियो त कीअं असांखे ख़बर पए त कहिड़ो नालो मुस्लमान सिंधी जो आहे ऐं कहिड़ो नालो हिंदू सिंधी जो आहे। उमेद आहे त अॼु जो लेक्चर तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं अव्हां अहिड़े ई क़िस्म जी सिंधी मालूमाती लेक्चर्स जे बारे में ॼाण हासिल करणु चाहियो था त मुंहिंजो हीउ चैनल नारे जो हाकिम सब्सक्राइब करियो ऐं हेठि बेल आइकन खे दॿायो त जीअं ईंदड़ हर लेक्चर तव्हांखे टाइम ते मिलंदो रहे। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु अव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।